जबान संभाले गलाई तो कर। तो के खबर ना है बाजार खान केर आई मां केर ये गलाए रहे हुए जन बाजार खान मुझो कुछ भी न थे। अरे बाजार खान मुझो वडो भाव आहे, पगदार आहे, हशमत घराणे जो सरदार आहे। उनके खिलाफ तो गलाई ही भेरो माफ तो क्या है। ये हरेड़ी गुस्ताखी मां न बुधा जे मां भी हरी या गुस्ताखी बुधी बाजार खान के खिलाफ तो बॉय तू इन दुनिया में न होंदे, सत्य आसमान ते होंदे। आका कसम है मुखे पैदा करण वारी जात जो जेकर तव्हांजी इज्जत तरफ मुझे सगे पुट जो हथ वधियो वो भी कटे तव्हांजे कदमन में उछलींदुमि। गुलाम मां तुझे जज्बन जो कदर कया थो, मूसूलन जी गाल कया, रिश्तन जी गाल न। तू रिश्तन दे हले हुए, मुझे पगदार भाव दे हले हुए। इन्हें करे मुझ के सजा दिनी आ। ओए तव्हांजी इज्जत खिलाफ बाजार खान एतिरो ॻाल्हाए वियो। गुलाम मुखे पांजी जात खां वधीक बाबा साईं जा उसूल प्यारा आहिनि ऐं उन्हनि उसूलनि जे तहत असां कसम खणी बाजार खान जे सर मथां पग रखी आहे। मूं उन पग जी इज्जत खातिर खामोशी अख्तियार कई आहे। सिर्फ उन पग जी खातिर खामोशी अख्तियार कई आहे। बस ॿी का भी ॻाल्हि न आहे। गुस्ताखी माफ़ आका, पर एतिरो ॻाल्हाइण जो हक़ बाजार खान खे न हुयो। इहा पग जेकॾहिं असां कंहिं कुड़मीअ जे सिर मथां रखूं हा त उन जा लफ़्ज़ बाजार खान जे चयल जुमलन खां चवण ते कड़ा टूह जहिड़ा भी हुजन हा तॾहिं भी मां अमृत समझी पी वञा हा, पी वञा हा। हिते त साम्हूं मुंहिंजो वॾो भाउ बाजार खान हो, सो भी पगदारी जे रूप में। आका तव्हांजे सब्र खे सलाम। गुलाम बाबा साईं जे उसूलन के हिते कायम रखण लाइ, हितां जे अमुन खे आबाद रखण जे लाइ दोदा खान जे रत जे आखिरी फुड़े जी भी जरूरत पई तो वो रत जो आखिरी फुड़ो हितां जे अमुन खातिर, पांजी सिंध हमर जीजल जी खातिर ही तोदा खान अर्पे छड़ी दो, अर्पे छड़ी दो। खुदा न कंदो आका जो हितां जे अमन खे आबाद करण जे लाइ तव्हांजे रत जी ज़रूरत पवंदी। गुलाम सिर ॾेई सरह थियण ये फख्र जूं ॻाल्हियूं आहिनि। खैर इहे ॻाल्हियूं तुझे समझण खां वधीक आहिनि। तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे न समझी सघंदे छो त सिर ॾियण वारा सिर ॾेई अमर थी वेंदा आहिनि। हमेशा हमेशा जे लाइ इन सिंध धरती माता जी खातिर अमर थी वेंदा आहिनि, अमर थी वेंदा आहिनि। ऐं मुंहिंजी दिली ख्वाहिश आहे त मां बि सिंध अमर जी खातिर विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वञा, इन जीजल मां जे मथां शहीद थी वञा ऐं अमर थी वञा, अमर।
अबा केड़ियूं कचारियूं पिया कयो? अब कचहरी केड़ी बैठो तो कुंजे की दला सां अधी तू हाणे को भी खौफ न कर। चाचा पहाड़ हाणे असांजो रुख न कंदो। अदा यो खौफ ना है त चाचा मुखे मारे विझंदो। पोइ केड़ो खौफ अथई? को भी खौफ कोन अथस। तू वनी पांजो कम कर, माल अचण वारो हुंदो फरन के वनी सांभ। बाकी अधी हिन वक्त ताईं घर में छा वेठे कयो? अदा अज कम ते मनी कोन कढियो। अधी कम लाए मन नाहे कंदो, मजबूरी खां कम कबो आ। तोखूं जेकॾहिं कम कोन थो पुॼे त छॾ खणी, सॼो कम मां पाण करे थो वठां। तू भेण के कुछ न चओ। अबा अधी के एतिरो दादलो न कर। सुभाणे पराए घर वञणो अथस, उते अधी जा इहे माणा बर्दाश्त कोन कंदा। अदा मेणा न दियो, कम कयां थी, थोड़ी गाल के वधायो न। अम्मा तू वेठी रहो, माल के मां पाणे संभालियां थो। बाबा फरी त बदना आहिनि, ॿियो छा करणो आ? हाणे तहां ॿई वेहो, अॼु फरन खे मां सांभे थो अचां। अॻिते अहिड़ी सुस्ती थियण घुर्जे। जेकॾहिं इहो कम पहिरियां ई करे हां त एॾी जेल ई न थिए हां। बाबा अदा खे न हाणे अजायो ॻाल्हाइण जी आदत पइजी वई आ। अजायो न पियो ॻाल्हायां, सच पियो चवां। हूअं बि लापरवाह माण्हू मूंखे कोन वणंदो आहे। हाणे छा सलाह है ठेकेदार? सलाह वरी कहिड़ी आहे? सुभाणे सुबुह जो सवेल सभु निकिरी वञी रछ लॻराए अचो। जे मेंगल खान जा माण्हू आया त उन्हनि खे मोह केरु ॾींदो? मूंखे पूरी उमेद आहे हाणे कोन ईंदा। पर जे अचनि त पोइ झेड़ो त पोइ झेड़ो ई सही। जेकॾहिं हू ॾाढा आहिनि त कमज़ोर असां बि न आहियूं। न शेर न, अञा बि असांखे सब्र खां कमु वठणो पवंदो। मां बाज़ार खान ऐं दोदा खान खे मेंगल खान जी दान ॾेई आयो आहियां। झेड़े में बर्बादी अथव, सब्र भलो अथव। सब्र जी बे हद थी वई आहे। ॿियो उन्हनि खे असां करे बि छा सघंदासीं? गाणा हक़ ख़ातिर मरी त सघूं था न। मरंदा तव्हांजा दुश्मन, सब्र करण वारनि सां अलाह बि राज़ी हूंदो आहे। जेतिरो सब्र कयो ओतिरो था लताड़जूं। लताड़े थकिजी पवंदा न, पोइ मन मुड़ी वञनि। भाऊ गाणा असां उठ न आहियूं जो एतिरी लताड़ बर्दाश्त कंदासीं। उठ में साहु न आहे छा? अजय ॻाड़ी खे छॾो, कम जी ॻाल्हि कयो। कम जी कहिड़ी ॻाल्हि? सुबुह जो रछ खणी निकिरी पवंदासीं। हाणे मई साण चांहि पियारे त असां हितो निकिरूं। ॿारो कर साइण, उथ चांहि ठाहे वठ। ही चांहि खां सवाइ कोन उथंदा। उथ। खोड़ चाहियूं। खुदू के खाइण खां सवाइ ॿियो कम ई कोन्हे। मूंखे पूरी पक हुई त ये मलाह तोखे पंध कराईंदा। मेंगल खान ॻाल्हि पंध जी न आहे। तव्हांजो भलो थे, मां 10 पंध करण लाइ तयार आहियां। बाज़ार खान मुंहिंजो भलो तॾहिं थींदो जॾहिं तूं असांजो रुख न कंदे ऐं पंहिंजी जूई में रहंदे। मेंगल खान मुंहिंजी सलाह वठो त ठारे खाओ। गरम खाइण सां हथ बि सड़े थो ऐं मुंहुं बि। ऐं हा, वॾी ॻाल्हि त हाज़मो बि सही न थींदो। बाज़ार खान असां रुक जा ठहियल आहियूं, रुक जा। असां त पत्थर बि हज़म करे वेंदा आहियूं। पर शायद तुंहिंजो हाज़मो ठीक न आहे। जेका इज्जत असां सभिनी गॾिजी तुंहिंजे सिर मथां रखी आहे, शायद उहा इज्जत तोखे रास नथी अचे। मेंगल खान आस्ते ॻाल्हाए बाज़ार खान, आस्ते ॻाल्हाए। छो त ये मेंगल खान जी औताक आ के तुंहिंजे हारीअ जो छप्पर न आहे जिते तूं वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदे ऐं माण्हू घाटो हेठि करे बीहंदा। ये मेंगल खान जी औताक आ, मेंगल खान जी। हिते वॾे आवाज़ में ॻाल्हाइण जी इजाज़त सिर्फ़ ऐं सिर्फ़ मेंगल खान खे, मेंगल खान खे। सोडा बिली कुत्ता हमेशा खड़ा ते भौंकण लाइ बीहारबा आहिनि। शींहं जो शिकार करण उन्हनि जे बस जी ॻाल्हि न आहे हूंदी। यादि रख बाज़ार खान, जेकॾहिं मुंहिंजे राज वारनि खे ख़बर पई त तुंहिंजे हिकु कमीने मुंहिंजे मथां बंदूक सिधी कई आहे
त हितां तां मां को बि जेरो वापसि न मोटंदो। ऐं ॿी ॻाल्हि बि ॿुधी छॾ, ही मैंगल खान जो इलाइक़ो आहे, को पुनल खान जो न, जितां तव्हां गेबीअ खे ॿधी ऐं तमाशो कढियुसि। मैंगल खान, तव्हां मुंहिंजे सब्र खे कमज़ोरी पिया सम्झो। तव्हां जज़्बात में अची पंहिंजा होश विञाए वेठा आहियो। मैंगल खान, तव्हां पंहिंजे तॾे जो बि ख़्यालु न कयो। तव्हांजे तॾे ते रहण खां मां पट ते विहणु पसंदि कंदुसि। अॼु मां दोस्त वटि दोस्तीअ जे नाते ॻाल्हियूं करण लाइ आयोसि, पर मां सुभाणे ईंदुसि हिकु सख़्त राजी चङे जी हैसियत सां तव्हां सां ॻाल्हियूं करण जे लाइ। सोडा जी सरदार, ॿिया त जुज़ू चङो मुड़ुस बाज़ार खान, इहा चङ मुड़सी वञी कमज़ोरनि जे मथां हलाइजांइ। अॼु खां पोइ मैंगल पाण चङो मुड़स आहे ऐं तुंहिंजी इहा चङ मुड़सी मैंगल जे मथां कोन हलंदी, कोन हलंदी। बुहारी रोक थी, बुहारी रोक। अगे हूं असां दम जा मरीज़ रहंदो ते फिफड़ा ख़राब करे। कम बुधाए दा कम शेरों सूमर नज़र नथा अचनि। उहे रच खणी दरिया ते वियान, तू नाए निकतो छा? हादी कुछ तबियत बिगड़ियल हुई, इन करे न वियमि। छोकरे खे मोकिलियो तई? हाय हाय हादी, जे इहो छोरो सुधरियल हुजे हा त मां हिन उमिरि में इहे सूर ॾिसां सॼो ॾींहुं वते तो गॾह खे मट। वेहो अदा, तू जेको इनखे दादलो कयो आहे न, इन में ख़राब करे छॾियो अथसीं। हा दी, मां ख़राब कथी मांस, कहिड़ो कच्छ ते खणी घुमाए थी मांस जो दादलो थी वियो आहे। अदी चवंदा न आहिनि के चङनि पोयों ढिला के ढिलनि पोयों चङा। अदा, को कम हुजे त ॻाल्हि कर त मां ॿोहारो कढी वठां। तू वेठो हूंदे त मुंहिंजो कमु रुकिजी वेंदो। अदी हवाला बि आहिनि वॾा, जेकर सूमर हुजे हा त हवाला बि ॾियां हा। अदा, तू हाल हवाल ॾे, छॾ सूमर खे। सूमर मुंहिंजे चवण में आहे। सची आदी सची, सूमर खे तूं जीअं चवंदी आहे ईअं ई कंदो, शेर खे बि तूं जीअं चवंदी आहे दी ईअं ई कंदो। तू ॻाल्हि कर अदा, कहिड़ो मसलो फाथो अथई? मां इन लाइ तव्हां ॾे हली आयो आहियां त मुंहिंजी मूमल जो संग तव्हां वठो। मुंहिंजो छोरो थी वियो हादी ख़राब, हिन उमिरि में मुंहिंजी हयाती ॾिस, अलाए जीअं अलाए मरां, पोयां मुंहिंजी रंजाणी रुली वेंदी हदी। पर अदा अथी मुंहिंजी हिन पढ़ाई पॾे ॾिस, मां तव्हां वटि हली आयो आहियां। न्याणियुनि जा रिश्ता दर ते हली ईंदा आहिनि, पर मां हदी तुंहिंजे दर हली आयो आहियां पंहिंजी धीअ जो रिश्तो खणी। जे मुंहिंजे पुट में लछण हुजे हा त मां पढ़ाइप में दर दर न्याणी जो रिश्तो खणी कोन रुला दी, कोन रुला। अदा अदा, तू संभाल पाण खे। अचे सूमर त मां सलाह कयांसि थी, पर शेर तुंहिंजो पुट आहे, तूं जीअं चवंदीअसि न ईअं ई कंदो। शेर जहिड़ा पुट त अलाह हर कंहिंखे ॾे अदी, हर कंहिंखे ॾे। अदा, अलाह ते रख, अलाह ते रख, अलाह भलाई कंदो। तोखां असां परे कोन वेंदासीं। अदी भला इहो ॿुधाए वर्दी कॾहिं ॾींदीअ? अदा, राति मां शेरां सूमर सां ॻाल्हाईंदसि, पोइ सुभाणे तोखे वंडी ॾींदसि। अलाह भली कंदो, तूं परेशान न थी। हा दी, अलाह भली कंदो। चङो भेण। मूंखे इहा उमेद न हुई जेको माण्हू बाबा साईं जे पेरनि खां मथे नज़र खणी न ॻाल्हाईंदो। अॼु उहो
अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाए पियो, अखियूं अखियुनि में मिलाए। बजार खान, मेंगल खान जो कुछ दिमाग खराब थी वियो आहे। इहो इन्हीअ करे जो मेंगल खान खे पूरी पक हुई त हशमत खान जी मौत खां पोइ पग उन जे सर मथां ईंदी, पर असां तव्हांजो साथ ॾिनो। ऐं मेंगल खान मेंगल खान जो ख्वाब अधूरो रहिजी वियो। बाजार खान अधूरो रहिजी वियो। बजार खान, मेंगल खान तो उन वक्त पे एतराज कयो जॾहिं पग तव्हांखे ॿधराई पे वई, पर असांजे ज़ोर जे करे हू ख़ामोश रहियो। दिलावर खान, पोइ हिन वक्त दिमाग़ में कहिड़ी वाह भरिजी वई अथसि जो एॾो गुस्ताख़ थी पियो आहे। बाजार खान, हू पाण खे सभिनी खां वधीक ताक़तवर थो सम्झे। हमीद खान, इहो उनजे जे करे जो तव्हां सभिनी जो साथ उन सां गॾु आहे। हा, गॾु आहे। ॾिस बाजार खान, असां मेंगल खान खे अकेलो त नथा छॾे सघूं। पुराणी जो दोस्ती आहे, साथ त निभाइणो ई पवंदो न। तव्हां खां परे बि मेंगल खान खे वञण कोन ॾींदासीं। हिन वक्त मां मेंगल खान जी तरफ़ निकिरा थो, हिकु दोस्तीअ जे नाते सां न, सतरा जी चङे जी हैसियत सां ॻाल्हियूं करण जे लाइ। न बाजार खान, न, इन सां मसइलो अञा बि वधंदो। मूंखे पूरी उम्मीद आहे असां खां कंध कोन कढाईंदो ऐं मसइले खे थधे दिमाग़ सां ॿुधंदो। दिलावर खान, गैबी खान, हमीद खान, तव्हांजे करे मां हुनखे हिकिड़ो मौक़ो ॿियो ॾियां थो, मेंगल खान खे। ठेकेदार साहब, सम्झां थो त तव्हांजी दां असर ॾेखारियो आहे। कहिड़ी दां? इहो ई त मेंगल खान जा माण्हू अॼु न आहिनि आया। जेकॾहिं अची विया न त उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। जेकॾहिं हू ॾाढा आहिनि न त कमज़ोर असांजो ठेकेदार बि नाहे। ना पुट ना, असां उन्हनि खां घणा कमज़ोर आहियूं। उन्हनि जे पेरनि जे धूड़ बराबरि बि असांजी हैसियत न आहे। सूमर, जहिड़ी मानी हू खाइनि था तहिड़ी मानी असां बि खाऊं था। जहिड़ो सिंधु जो पाणी हुननि जी रगुनि में गर्दिश करे थो, तहिड़ो पाणी असांजी रगुनि में बि समायल आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त असां अमुन पसंदि आहियूं ऐं हू शिर पसंदि। पर जे हद खां वधीक घाव ॾिनऊं त पोइ जीअं मोरड़े मांगर मछ सां कमु कयो हो, असां बि उहो ई कमु हिन मेंगल खान जहिड़े मांगर मछ सां कंदासीं। ठेकेदार साहब, अलाह न कंदो अहिड़ो ॾींहुं ईंदो। असां ग़रीब मिसकीन माण्हू अहिड़नि फॾनि मां छा ॼाणूं। हाणे मां हलां थो घर। मच्छी जेकी आहे गाॾी में विझी रहिजां ऐं पोइ हिते जेके ॿेड़ियूं रहियल आहिनि उहा मच्छी बि विझराए पोइ घर अचिजां। मां हाणे हलां थो। ठीकु आहे, ठीकु आहे। अचे बाबा, बिस्मिल्लाह। अचे चांहि, अचे मानी, मानी खाई वठ, किथे दिलू न अची वञे, मानी खसजी वेंदई। हा मां, हा। अरे दिलू तुंहिंजा भाग जेॾी महिल अच कान काशे तयार लॻी पई आहे। कान काशे तयार पई आहे, तुंहिंजे लाइ न आहे पकी। तुंहिंजी कमाई न आहे, पिणे जी कमाई आहे, गहणे जी कमाई आहे। हिकिड़ी मानी, हिकिड़ो कोप चांहि जो मस तयार करायो आहे, उहो बि पंहिंजे लाइ, तुंहिंजे लाइ न, मुंहिंजे लाइ। अडी ओदी वञ मानी खणी आ, साम खाऊं, दुश्मन सड़न। अदा मानी त कोने, बाक़ी चांहि जो ढुक हूंदो। अम्मा, पाणीअ जो गिलास गरम करे बड़काए हणे से बूथ में। ना ना अडी, हिन जे चवण ते न लॻिजां। पहिरियों मां 2 टे गिरा मानी जा आणंदुसि, पोइ असां चांहि पीअंदासीं। अदा तोखे चयमि न तुंहिंजे लाइ मानी कोने, मां तोसां कूड़ पई ॻाल्हायां। अदा हथ कट, हथ कट। अदा मानी बाबे जे लाइ। हा, मुंहिंजे लाइ पाड़ियारा पचाईंदा न। मां कूड़ थी ॻाल्हायां, मां पचाए थी तूं वेह त सही। न, हिन में ॿुधा घणियूं मानियूं हुन छबी में। अदा हिकिड़ी बाबे वीचारे लाइ मानी आहे। न न मां खाईंदुमि, मूंखे ॾे। हथ कढ, न कढ। आ ओ बा ई ओ बा मूंखे सुयूं हणायो तो न अड़े बा।
अबाड़े मुझे गुस्से दा मानी चाहिए वाला का ओबा अबा अदा तो के झलम न बाबे सा न कर है न चक इनी छवि में घट में घट 10 मानी ना दा हिकड़ी मानी बेचारे बाबे ला सजो री तो बाबा बेचारो कमाए मां कोंदो कमाया ना थकड़ी खोड़ घर वाली पुस्तु पड़ी सरकाए दो वो बड़ा जैसा तू साक मां बटे करानी वटा हां मानियो को पाण खाए टका सागे लगंदा यो एकड़ी उछला न मलाए दे बाबा तू खा मां पचाए थी जा दे ला ओ यो गिरा बाबा मुखे दींदी ओ यो साइण ओ साइण काॾे मरी वई अलाए ख़बर ई नथी पए त अलाए काॾे थी निकिरी वई काॾे वई साणीअ खे कपड़ा सिबड़ा ॾिना होॾे ई वई हुयमि रस्ते में हाजू मिली वई उनजी त तोखे पाण ख़बर आहे इहा माई त सॼे ॻोठ लाइ आज़ार आहे आज़ार तूं ॾे ख़बर कहिड़ी ख़बर मेघल जा माण्हू कोन आया न कोन आया बदी असां बि कोन वेंदासीं उन खां पोइ ॾिसूं त हू अचनि था जेकॾहिं न आया त पोइ सम्झंदासीं त रेस कुझु कयो छा थो सम्झे वॾी रेस जेतिरी नंढी रेस जी हले थी जेकॾहिं इहा पग दोदा खान जे सिर मथां अचे हा त पोइ मेंगल खान जी मजाल हुई जो असांजे साम्हूं कुझु हा दोदो बि त बाज़ार जो भाव आहे न त पोइ मदद छो नथो करेसि साइण असुल में बाज़ार खान जो मेंगल खान जे मथां हथ आहे ऐं मेंगल खान चाहे थो त ॿिन्हिनि भाइरनि खे विढ़ाए विझां इहा ॻाल्हि तूं ॿिन्ही भाइरनि खे छो नथो ॿुधाई त मेघल तव्हांखे विढ़ाए दो ओ चरी चरी तोखे छा सम्झायां इहे ॻाल्हियूं तुंहिंजे सम्झ में कोन ईंदियूं बसि ईअं सम्झ त मेंगल खान जा माण्हू हेॾे कोन ईंदा ख़ुदा कंदो हेॾे कोन ईंदा हाणे उथ जल्दी में मानी करे वठ ॾाढी बुख लॻी आहे वरी शाम थी त ही सभु ॻोठाणा अची कचहरी जे लाइ इकट्ठा थींदा वरी चांहि जो देगड़ो बि तोखे तयारु करणो पवंदो हा मां मानी करे थी वठां यकीन करे न सूमर अदा गहणे जी अहिड़ी हालत ॾिसी मूंखे त ॾाढो ॾुख थियो मूंखे गाणे सां हमदर्दी आहे पर शेर बि राज़ी थिए ई न शेर जे मथां तूं ज़ोर रखंदे छा तोखे जवाब ॾींदो शेर जो समूरो रायो खुदूअ जी छोरीअ मथां अथई ये हाजूअ जे हूंदे शेर खे इहो रिश्तो कॾहिं बि कोन मिलंदो पोइ इहा ॻाल्हि शेर खे सम्झाए छो नथी मुंहिंजी त ॿुधे ई कोन थो तॾहिं त तोखे थी चवां मुंहिंजी बि नथो मञे इन्हीअ करे मां शेर मथां ज़ोर न रखंदुसि जेकॾहिं सुबुह जो अदा गहणो वरंदी वठण अचे त उनखे छा चवां छा वरी छा उन खे चई छॾजांइ त शेर अञा शादी करणु नथो चाहे गहणो चवंदो त पोती विझी वञो पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे शेर मञे थो त मूंखे को बि एतिराज़ न आहे तूं पीउ आहीं शेर जो ज़ोर रखंदेसि त छो न मञीदो हुन वीचारे गहणे जे मथां न्याणीअ जो भार हल्को थी पवंदो हिन महिल मां थकल आहियां मूंखे आराम करण ॾे बाक़ी सुबुह जो शेर खे राज़ी करे वठंदासीं हिन वक़्तु छो न हिन वक़्तु शेर कुझु कोन ॿुधंदो ई थकल हूंदो सुम्ही पवंदो ख़ुदा ख़ैर कंदो सुभाणे राज़ी करे वठंदासीं मेंगल खान सां वचन कयो बाज़ार खान सां साथ निभाइण जो हाणे रस्ते में छॾण असांखे सुहे कान थो मूंखे मुंहिंजा वचन यादि आहिनि दिलावर खान पर असां सां कुझु वाइदा बाज़ार खान बि कया हा बाज़ार खान पंहिंजे वाइदे तां फिरियो न आहे पर कुझु मोहलत घुरे थो मेंगल खान बाज़ार खान पंहिंजो हर वाइदो पूरो कंदो पर उन लाइ तव्हांखे सब्र करणो पवंदो मेंगल खान त असांजे दोस्तीअ जा सभु लीका लताड़े छॾिया आहिनि मेंगल खान दोस्तनि जो दोस्त आहे जेकॾहिं दोस्तीअ सिर घुरो हा त बि मेंगल खान जो सिर हाज़िर हो पर तव्हां पंहिंजी चंग बस मेंगल खान बस ओ जो न के विसारे छॾियो जेकॾहिं पुराणा खाता खोलींदो त अञा बि परे वञी पवंदो इन्हीअ करे सभु कुझु विसारे पंहिंजी दोस्ती खे ताज़ो रखण लाइ हिकु चकर वरी भाकुर पायो भाकुर पाइण खां पहिरियां हिकु चकर वरी बि सभु ॻाल्हियूं साफ़ थी वञनि सभु ॻाल्हियूं साफ़ थी वेंदियूं पर पहिरियां उथो भाकुर पायो जीअं कालो की कावड़ ॿिन्ही जे दिलनि मां निकिरी वञे हाणे ॾिसो छा था मेंगल खान उथो ऐं भाकुर पायो दिलनि में रंज रखणु सुठो न आहे उथो बाज़ार खान उथो
उठो मेंगल खान उठो उठो बाजार खान ठाकुर खायो छॾियो कावड़ खे बाजार खाना मेंगल खाना दोस्ती जो हथ मिलाए जेकी मसला हल करे सघजन था उन्हनि लाइ हथियार खणण अकुलमंदी न चइबी गैबी खान मेंगल खान हद खां वधीक जज़्बाती थी वियो आहे बिजार खान तव्हां जेकॾहिं पंहिंजे वाइदे तां फिरंदो त ज़ाहिरा त असांखे कावड़ त ईंदी न हाणे उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो असल मक़सद जी ॻाल्हि कयो जीअं असांजी दोस्ती में वधीक ॾार न पए ॻाल्हि साफ़ ज़ाहिर आहे असांजे विच में थियल ॻाल्हियूं कंहिंखां बि लिकल न आहिनि असां सभिनी गॾिजी बिजार खान खे सरदारीअ जी पग बदिराई बिजार खान असां सां वाइदो कयो त तव्हांजा मसइला हल कंदुसि असांजे मसइलनि बजाए मलाहनि जा मसइला खणी असां वटि पहुतो आहे मेंगल खान मां तव्हांखे मलाहनि खां माफ़ी घुरण लाइ न चयो सिर्फ़ु इहा ॻाल्हि कयो त मसइलो हल कीअं थींदो मेंगल खान मुड़ंदो कोन ऐं मलाह सिंधु किनारो छॾींदा कोन मलाहनि खां सिंधु किनारो आज़ाद कराइण मुंहिंजो मसइलो आहे पर कुझु ॾींहं बिजार वारा पासीरा थी वञनि पोइ इहे मलाह ॼाणनि त मां ॼाणा मेंगल खान मां पासीरो आहियां जेकॾहिं मलाहनि वटि तव्हांजे ख़िलाफ़ के पक्का सबूत मिलिया त पोइ ज़ाहिर आहे जुर्गो कोठाए वेंदो जुर्गो मां के बेड़ा सबूत न छॾींदुसि जो जुर्गे में ॾोही ठहरायो वञा मेंगल खान कुछ वक्त सब्र कर पोइ तूं पंहिंजो कमु वरी शुरू करे ॾिजां कुछ वक्त जी ख़ामोशी आख़िर छो छाजे लाइ मेंगल खान मां तव्हां वटि हली आयो आहियां जेकॾहिं तव्हां कुछ वक्त सब्र न कयो त दोदा खान सम्झंदो त मां तव्हां सां गॾु आहियां इहो त ज़ाहिर आहे बिलावर खान पोइ जेकॾहिं दोदा खान उथी पियो त पोइ उनखे केरु रोकींदो हिन वक़्तु पग तव्हांजे सर मथां आहे ऐं दोदा खान खे रोकण बि तव्हांजो फर्ज़ु आहे जेकॾहिं तव्हांजो चवणु नथो करे ऐं मैदान में आयो त उन जो हशर बि हशमत खान जहिड़ो कयो वेंदो दोदा खान तव्हां ई असांजे विच में आख़िरी दीवार आहे आख़िरी बाजार खान जेकॾहिं तव्हां असांजो साथ ॾींदा रहंदव त इहा आख़िरी दीवार ड्राहे तव्हांखे खुलियल मैदान करे ॾींदासीं मेंगल खान तव्हां ई असांजो साथ तॾहिं हलंदो जॾहिं असां हिक ॿिए जो लिहाज़ रखंदासीं तव्हांजे हली अचण जो लिहाज़ असां रखियो भली कुझु ॾींहं मला घुमी वठनि आज़ादीअ सां मेंगल खान दोदा खान जो रुख मलाहनि खां हटी ॿिए तरफ़ थियो त मां तव्हांखे इशारो करे छॾींदुसि दोदा खान जो ख़्याल ॿिए पासे हटाइण लाइ मूंखे कोन को कदम खणणो ई पवंदो सभु गॾिजी कयूं था को अहिड़ो बिलो दोदा खान जे दिमाग़ खे घुमाइण जो पुट जॾहिं तुंहिंजो पीउ बिजार खान हिते वापसि अचे ऐं मां तितरनि जी शिकार लाइ वेंदुसि न तोखे चवंदुसि वाइदो विलायत खान वाइदो ओ मुस्तक़बिल जा सरदार वाइदो मां तोखे पाण सां गॾु ज़रूरु वठी वेंदुसि इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे अदा बाज़ार अॼु बि न आयो आहे एॾो वॾो मसइलो आहे छा भाॼाई जे मसइलो हल करणु चाहींदो न एॾो वॾो को मसइलो न आहे अदा जेकॾहिं तव्हां बि हुन सां गॾिजी वञो हा त बहितर थी पवे हा भाॼाई बिजार खान सां गॾु हली वञण में मां एब महसूस न आहियां कंदो रही ॻाल्हि बिजार खान जी हू मूंखे पाण सां गॾु वठी वञण में पाण खे नंढो महसूस कंदो आहे नंढो महसूस कंदो आहे चाचा साईं कंहिंजे घर ॼण सां माण्हू पंहिंजो पाण नंढो सम्झंदो आहे विलायत खान जंहिं माण्हूअ जो ज़मीर बुलंद हूंदो आहे उहो नंढे ऐं वॾे जे गॾिजण सां को बि ऐब महसूस न आहे कंदो पर बिजार खान जी ख़बर नथी पई त हू कहिड़े दिमाग़ जो मालिक आहे अदा
बिजार खान के तव्हां मथां हरू जो शक आहिनि। इहे शक ख़त्म करणु तव्हांजो कमु आहे। तव्हां हुन हेठियां न मथियां खे न ॾिसंजो। भाॼाई अल्लाह ख़ैर कंदो। असां ॿिन्ही भाइरनि में मरंदे घड़ीअ ताईं के बि इख़्तिलाफ़ न थींदा। मञा थो त बिजार ख़ान मूंखे पंहिंजो सभ खां वॾे में वॾो दुश्मन सम्झे थो। हिकु ॾींहुं बिजार ख़ान जूं अखियूं ज़रूर खुलंदियूं ऐं हू ज़माने खे सुञाणे वठंदो ऐं पोइ हुनखे ख़बर पइजी वेंदी त केरु संदसि सॼण आहे त केरु संदसि दुश्मन आहे, केरु दोस्त आहे त केरु दुश्मन आहे। जल्दी कर, मां ॾाढी बुख लगी आहे। वठो पुट खाओ। अबा शेर वो गहणो वते तो भजंदो। चाचो गहणो त चंदो आहे मां हलण खां ई हला का, वो भजंदो कीअं थो वते? हा पुट, हाणे कोडी कोडी खेडंदो ऐं माल पे विढ़ंदो। मूं तोखे इहो चयो त मुंहिंजो घर जलू थी कि शेर जे पासो वरी ॻाल्हि टारे छॾ। ॻाल्हि टरियल न आहे, तू सिधे मक़सद ते अच, घुमरियूं न ॾे। अबा गहणे जो ज़ोर आ त मूमल जो मुंह मथां बार लायो। मां मूमल करो चाचे गहणे जे कुल्ले ते आ जो वज़न लायूंसि। मूमल पंहिंजे पेरनि ते, चाचो गहणो पंहिंजे पेरनि ते। हाणे ॾेस मुंह। अबा मां हलां थो दरिया ते, तू जल्दी अचण जी कर, रछ हणणो आहे। अचां थो अबा, अचां थो, तुंहिंजे पोयां ई पहुचां थो। तोखे चयमि न शेर जो उन तरफ़ रायो न आहे। अची अदा गहणो त ॻाल्हायांसि थी। फिलहाल ॻाल्हि करे टारे छॾेसि, पोइ ॾिसंदासीं। मेंगल खान बिजार खान अचे तो उनजे सिर मथा हथ रखी उनखे राज़ी करे छॾियो का। बाक़ी पोयां भल बाहि ॿरियल हुजे। बाहि त ज़रूर ॿारींदुसि, पर वाइदो कयो अथमि उन जे करे कुझु ॾींहं सब्र करणो पवंदो। जीअं तव्हांजी दिलि घुरे मेंगल खान, जीअं तव्हांजी दिलि घुरे तीअं कयो। राज़ जा राणा आहियो राणा। दिलार खान कंहिं ॾींहुं प्रोग्राम ठाहियो त तितरनि जो शिकार करे अचो। असांजी जूअ में तितर आहिनि ई कोन, जेके हुआ हमीद ऐं कैबी खान वारनि शिकार करे छॾिया। दिलार खान जेकॾहिं तव्हांजी जूअ में न आहिनि त का वॾी ॻाल्हि कोन्हे। दोदा खान वारनि जी जूअ में त अणखुटा आहिनि। ओॾां एतिराज़ कंदा। चाचा साईं, असां बि सतराजीअ सां जुड़ियल आहियूं ऐं ही तर सभिनी जो आहे। पर को बि सतराजीअ जो फर्द किथे वञी शिकार करे सघे थो। मेंगल खान, दोदा खान केरु थींदो आहे एतिराज़ करण वारो? हाणे ॿुधाए जलावर त कॾहिं तो प्रोग्राम ठाहीं शिकार जो? जॾहिं तव्हां निकिरी हलो। दिलार खान सुभाणे न पर ॿिए ॾींहुं मां अची तोखे खणंदुसि। पंहिंजो हिकिड़ो माण्हू तयारु रखजांइ, बाक़ी ॿिया माण्हू मां पाण सां गॾु वठी ईंदुसि। गैबी खान वारा बि हूंदा। चाचा साईं, फिलहाल तव्हां ई मेंगल खान थी अचो, उन खां पोइ मां ई सौट हमीद खान प्रोग्राम ठाहींदासीं। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। ओयो अचई तो, हाणे सम्झाइजांसि। अधी ॼणा मूंसां सम्झंदो? कोशिश त कजांइ, सम्झी वेंदो। कनन कनन में कंहिंजी दियूं पचर कयो, काथे मुंहिंजी त न दा वरियाम चंदो आ जाते ब मायूं हुजन उते पाड़े ऐं ॻोठ जी छा पूरे मुल्क जी गिला हलंदी आ। पोइ सिर्फ़ असां तुंहिंजी छो पचर कंदासीं? हा इहो सही आ। सभिनि सां गॾु मुंहिंजी गिला थिए त ख़ैर आ, बाक़ी अकेले सिरे न गहणे जी गीचीअ में फाईअ जो रसो न विझजो, छो त गहणो गुड़ ते नाहे पलियो। अदा अला ख़ैर कंदो, गहणे जी गीचीअ में फाओ छो, गहणे जी गीचीअ में त गुलनि जा हार पवंदा। हा दी तुझे वात में माखी ऐं मखण भेण,
बाक़ी गहणो ॻीचीअ में गुल तॾहिं पाईंदो अदी जॾहिं न्याणीअ जो ॿार हल्को कंदो। अदा अला भलाई कंदो, जल्दी तुंहिंजी मूमल जो रिश्तो ईंदो। हा दी, इहो अर्ज़ु मूं हिननि खे बि कयो आहे। अदा मूं शेर ऐं सूमर सां ॻाल्हायो आहे। पोइ अदी मुंहुं सुर जी भर्ती कंदमि। अदा अला भलाई कंदो, थोरी मुहलत ॾे, हथ पेर हणी वठूं। अदी हर को न्याणनि वारो आहे, तूं रुगो पोती विझी वञे त जीअं मूंखे पक थिए। हा अदा असांजी पक सम्झ पक। मूमल कुंवार बणबी त शेर जी बणबी, शेर बि राज़ी आहे। मां सूमर खे चयो आहे, उन चयो आहे थोरो हथ पेर हणी वठूं। ओ खैर सां शेर जी शादी थी थिए छा? हा हा छो न, बाक़ी तूं इहो सम्झो त शेर सॼी उमिरि कुंवारो विहंदो छा? अदी भागल मां पक सम्झानी। हा दा हा, का ॿाराणी ॻाल्हि थोरी आहे। कुझु ॾींहं तरस असां पोती विझी वेंदासीं। अदी अलाह ख़ुशि कंदव, मां मिसकीन तो ॿार हल्को कंदव, मौला तव्हांखे बि ख़ुशियूं ॾींदो। चङो अदी। ख़ुशि थी वियो आहे। ॻाल्हि त ॿुध मई, मां शेर जे पोयां खणी बाहे ॿारे ॾिनी अथव ऐं पोड़ो त कोन थियो आहे। हाणे खाई शादी 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 तो भाए। अदी तोखे इहा सोच न आहे जवान धी घर में वेही वेठी आहे। वेचारो गणू जवान धीअ जो ॿार कुलनि ते नथो खणी सघे, वेचारो तॾहिं हली आयो। तूं जो मुंहिंजे शेर जो रिश्तो ठुकरायो, ॾिस न पाणे ई घर वेठे रिश्तो अची वियो। ऐं माई हाजू इहो छा पई सोचे? तूं इन रिश्ते मां ख़ुशि न आहे छा? छो माई? हाँ अल्लाह ख़ुशियूं बख्शे देव, मां छो ख़ुशि न थींदसि? आई अञा खैर सां पाण अचे, इहो घोट थी अचे या मूमलड़ी अचे त घर में, पोइ ख़बर पवंदई, ॾींहं जा तारा नज़र ईंदई। हली आ वेचारी पुट खे पढ़ाइण, हाय हाय कोन था। पंहिंजे पेर ते पाण कुआड़ो हणी हाणे थी सोचे। अदा बिजार खान, रात तव्हां थकियल हो, इन करे हाल अहवाल न थी सघिया। सोचुम त भाउ वॾे खां हाल अहवाल वठी अचां। हाल अहवाल कहिड़ा दोदा खान? मेंगल खान वारनि खे रोकियासीं। अॼु खां पोइ मेंगल खान जा माण्हू मलाहन खे तंग कोन कंदा। अदा बिजार खान, इन जो मतलब त वरियाम जी ॻाल्हियुनि में 100% सच्चाई हुई त मेंगल खान जा माण्हू मलाहन खे वञी तंग कंदा हुआ। मेंगल खान जा माण्हू अवेल सवेल छौक शिकार लाइ निकिरंदा आहिनि, मलाहन खे अजाया वहम आहिनि। वहम छा जो बिजार खान, छा जो वहम? वरियाम त मूंखे कई भेरा शिकायत कई हुई त मेंगल खान जा माण्हू दरिया तां हुननि जूं बेड़ियूं काहे विया आहिनि। चक्कर ॾेई बेड़ियूं वापसि बीहारनि था ऐं उन्हनि बेड़ियुनि जो किरायो बि ॾियनि था। अदा बिजार खान, मञा थो त वरियाम खान कुझु ॻाल्हियूं वधाए सधाए कयूं हूंदियूं पंहिंजे फ़ाइदे लाइ, पर इन जो इहो मक़सदु त कोन्हे त मेंगल खान वारनि जो को बि ॾोह न आहे। रोके छॾियो आहे, मेंगल खान वारनि खे रोके छॾियो आहे। पहिरियां जेको थी चुको सो थी चुको। अॼु खां पोइ मलाहन खे केरु बि तंग न कंदो। अदा बिजार खान, मूंखे शक हो त इहो मेंगल खान एतिरो आसानीअ सां कोन मञींदो। दोदा खान, तव्हां हर हिकु माण्हूअ जे मथां अजाया वहम कंदा आहियो, पर हर हिकु माण्हू फॾाई न आहे हूंदो। जे तव्हां अमन पसंदि आहियो न, तीअं ॿियनि माण्हुनि खे बि अमन सां लॻाव आहे। मां चाहियां थो त असांजी 17 जी सरदारीअ में एतिरो तमन हुजे, एतिरो तमन हुजे जो बकरीअ जे ॻिचीअ में दुहरी ॿधी छॾे ॾिजे। उहा बकरी 17 जी घुमी फिरी अचे त उन जी ॻिचीअ में जेका दुहरी ॿधल हुजे न, उन जो हिकिड़ो मणियो बि केर न पटे। दोदा खान, अहिड़ो अमन सिर्फ़ ख्वाबनि में ई थी सघे थो। बाक़ी छा बिजार खान, बाक़ी छा? अहिड़ो अमन मां तव्हांखे जल्द हिते करे ॾेखारींदुसि। सिर्फ़ तव्हांजो मूंखे साथ घुर्जे, सिर्फ़ तव्हांजो साथ घुर्जे। मूं हितां जे अमन खे बरक़रार रखण जे लाइ
ये पंहिंजे सिर मथां पग खियाए पोइ कुदरत वारो तव्हांजी उन पग जी इज्जत रखंदो। ग़रीब ऐं अमीर में को फ़र्क़ु न रखंदो। ॿिन्ही लाइ इंसाफ़ बराबरि हूंदो। पोइ हिते इहो अमुन क़ाइमु थी वेंदो। अदा बिजार ख़ान, जंहिंजो ख़्वाबु तव्हां ऐं असां ॾिसूं पिया। भाउ दोदा ख़ान, सभिनी जे लाइ इंसाफ़ बराबरि आहे। वक़्तु आयो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त इंसाफ़ कीअं थींदो आहे। वाह वाह, अल्लाह भलाई कंदो। बिजार ख़ान, अल्लाह भलाई कंदो। अम्मा, तू चाहींदी है न त तुंहिंजो रिश्तो शेर सां थिए, उहो रिश्तो करे आयो मैं। पर बाबा, शेर त राणीअ खे थो चाहे। चरी कंहिंजे चाहण या न चाहण सां फ़र्क़ु कोन थो पए। इहे सभु लिखे जा लेखा आहिनि अम्मा। बाबा, अञा बि मूंखे पंहिंजे लिखे ते यकीन कोन थो थिए। तोखे यकीन तॾहिं ईंदो जॾहिं तुंहिंजे मथे ते पोती पवंदी। बाबा, तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां थी। वे अम्मा वे। चांहि ठाहे अचां, पोइ वेहां थी। शर्माए वई। हाय हाय अम्मा, खुदा कंदो तुंहिंजे हिसे में ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं। ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदी अम्मा। हाचू जी हूंदी भाई फागुड़ सां वरी गहणो उच करे। हाचू आहे मुई जो इहो रिश्तो थींदो, कॾहिं कोन थींदो। उथी आजुल मूंखे पाणी ॾे। तोसां फाट फाट मिले थो पानी तो भाए। छा पई सोचा, पंहिंजी लगी पई अथसि। मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त तुंहिंजो कहिड़ो खंड जो जहाज ॿुॾी पियो आहे। सुबुह खां वठी हली हली घर जे अंगण जे मथां खॾूं करे छॾियूं थी। ॿुध, हिकिड़ी नई ख़बर ॿुधी अथई। कहिड़ी ख़बर? गहणी जी छोरी ते शेर जी पोती थी पए। हा, संग थी वियो अथनि। साह कढ हुई। मूं सम्झो त मेघल खान हिन ॻोठ मां असांखे लॾाए थो। जेकॾहिं लॾायो न त अॻिते हली वेंदासीं। कंहिंजी का परवाह आहे छा असांखे? बाक़ी इन्हे मुमल शेर जी शादी थी न, असांजी राणी जो संग किथे थींदो? 10 चकर माईअ भागुल त पंधु कई। जॾहिं जवाब ॾिनीसीं तॾहिं वञी गहणे सां संग कयईं। हाणे छो परेशान आहीं? सूमर ऐं भागल तोॾे न हली अचनि हा न, पोइ तुंहिंजी परेशानी ठहे हा। मूं त इहो सोचियो हो इन्हे माई भागुल खे अञा वधीक जुतियूं घिसरायां, अञा वधीक पंध पए हा हिते। पर मूंखे कहिड़ी ख़बर? हाजू, हाणे इहो वक़्तु वियो। हाणे न्याणनि में बरकत आहे। रिश्ता खोड़ आहिनि। इहो दिलि मो ख़्याल कढी छॾे। रिश्ते लाइ तुंहिंजा पेर धोई पीअंदा। खुदू खोचरा या वाइत वात मां न कढ। हाजू, तूं बि माण्हू था हुज छॾे दे। हर को नांग वर में हयूं तो वधे मथां डंगिजी पई। हाजू दुनिया जो मुंडियो ई चिथे छॾियो। हाजू खे डंग हणण वारा मरी विया, कपी विया। पर घर आयल रिश्तो त विञाए छॾी न। ॻाल्हि त ॿुध, अञा गहणे जे छोरे जो रिश्तो पक्को कोन थियो आहे ऐं अञा त पोती बि कान पई आहे। ॻाल्हि थी वई आहे। हाणे विच में तूं टंग न अड़ाए। ही त अञा ॻाल्हि थी आहे। जेकॾहिं निकाह बि पइजी वञे हा न, हाजू हाजू इहो निकाह टोड़ाए शेर जो निकाह पंहिंजी राणी सां विझरायां। हा, ॾिस जाए वेठो। बस हाजू बस, ख़ैर घुर त किथे। खुदू खोचरा तूं हाणे मूंखे न सम्झ, सॼी ख़बर आहे मूंखे। हा, वञी हाणे खॾ में पओ। चई छा थो? तोखे घणा दफ़ा चयो अथमि त मुंहिंजो अघु न वठंदो कर, पोइ बि तूं मुड़ी कोन थो। जे वक़्तु ॾिस त अघु वठी बीह थो रहीं। ठीकु आहे राणी, जेकॾहिं तूं नाराज़ थी न, आईंदा मां तुंहिंजो अघु न वठंदुसि। आयो आहीं त ॻाल्हि कर। मुंहिंजो रिश्तो अम्मा ऐं बाबा मूमल सां कराइनि था। पोइ तोखे केरु रोकियो आहे वञी करे मूमल सां लाऊं ला? राणी, मां मज़ाक कोन थो कयां। मूं वरी कहिड़ो चयो त तूं मूंसां मज़ाक पियो करीं? वञी करे मूमल सां शादी कर। ठीकु आहे राणी, जल्द ॾिसंदी त मुंहिंजो मूमल सां मंगणो थींदो।
हलियो आहे मूंसां मज़ाक करण। छा है? मां तो के गोठ जे घर घर में गोलियो आहे। केड़ी खुशीअ में? बाबा मुंहिंजो ऐं शेर जो रिश्तो पक्को करे आयो आहे। छा? हा राणी, तूं बताल छो थी वई आहीं? नाज़न वारा नखरन वारा मुंहिंजा मिठड़ा प्यारा प्यारा नाज़न वारा नखरन वारा मुंहिंजा मिठड़ा प्यारा प्यारा मुंहिंजा मिठड़ा प्यारा प्यारा तोसां मिलण जी शेर हूँ मूमल छा पई चवे? पर तू तो चई पई मु तो मजाक पे समझो, तू समझो तो तू मुसा मजाक पे करी। मजाक ना है रानी, यह हकीकत है। तमाम जल्द मूमल जो ही मुंजो मंगणो थींदो। न कदे भी न शेर, मां ये हरगिज़ थियण कोन दींदस, मां ये छेड़ी कोन दींदस। तू ही मां करेब छा था सकूं, जेको फैसलो वडा कंदा वो ही थींदो। अम्मा तो वडी कोशिश कई पर तुंजी मां हिक भी न बुधी। शायद रानी, शायद तू मुझे किस्मत में नहीं, ना ही तू मुझे किस्मत में। दिलदार जी चवा सरकार। यो पहाड़ दिल में न कजाए, मुखे दिलदार सां कुछ ॻाल्हाइणो आहे, तंहिं करे तूं हली अंदर वे। मंगल खान, मुखे पर शिकारन में शामिल करण नथा चाहियो? पहाड़, मुखे उन्हनि माण्हुनि जी ज़रूरत हूंदी आहे जेके मुंहिंजे हिक इशारे ते पंहिंजी जान ॾेई छॾनि। कदम पोइते मुंहिंजा बि न हटंदा? तव्हां पंहिंजी अधु ज़िंदगी गुज़ारे चुका आहियो, बाक़ी बचियल ज़िंदगी वञी सुकून सां गुज़ारियो, छो त मेंगल खान जी सट साण तव्हांजे वस जी ॻाल्हि कान्हे। तंहिं करे हाली तूं वञी आराम कर, जॾहिं ज़रूरत पई त तोखे बि आज़माए वठंदासीं। दिलदार जी चवा सरकार। तैयारी करे छॾजांइ, सुभाणे शिकार ते हलणो आहे। सरकार, शिकार त तितरन जो थींदो न? तितरन सां गॾु उन गरे बघड़ जो भी शिकार करणो त जीतोता खान जी गिचीअ में फाव विझी उनखे पंहिंजे रस्ते तां हटाए छॾिया।
पोइ मलाहन खे रछ में फासाइण जी सहूलत मिली वेंदी। समझी वियुसि सरकार, समझी वियुसि। त पोइ वञी अहिड़ा हमरा तैयार कर जेके बरंदड़ मच में काहे पवनि, छो त दिलावर खान जे खानदान जी तबाहीअ जो मंज़र मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसण थो चाहियां, पंहिंजे अखियुनि सां। दिलावर, अॼु खां पोइ मूंखे लॻे थो त तूं हिन धरतीअ ते चुरी पुरी कोन सघंदे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ कब्र जी उन्हाईअ में हूंदे, छो त मेंगल खान दुश्मननि खे सिसकाए सिसकाए मारींदो ऐं सॼणनि खे तड़पाए तड़पाए वठो मानी खा, वठो खा मानी। मूंखे पहिरियों इहो त ॿुधाए त पेट सां कहिड़ी कावड़ आहे? छॾीस हां, जॾहिं मिठो कंदेस न ओडी विधी आकड़ कंदी। ॿुधे पई न माणे जूं ख़बरूं, इहा तोखे कोन परचाईंदी। अबा अम्मा खे का परवाह ही नाहे, हमेशा पंहिंजो जिद मथे खयो अथसि। हिन घर में ॿिया बि माण्हू रहनि था। छोरी हाजू सां घणी हुज न कंदी कर, काल हायत थी अथस को हया। मानी खाइणी अथई थी पई अथई, वेई खा, खणो बात न हणदी कर। हाजू हाजू कुछ होश कर, सफा छिती थी बीठी आई। चंगो चंगो तू मट करे वे खुदू कोचरा, हर गाल में विच में टप्पो तो दे। हां हाजू कैसा हुज बर्दाश्त करे ही कान। पोए अम्मा मुंहिंजी भी गाल हिकड़ी बुधी छद, मां पाण सां गॾु पत्थर बधी सिंधु दरिया में टपो ॾींदी मां। हाय हाय सिंधु दरिया जी थी गाल करे, हां बुड्ढे थी आई जेकॾहिं वञी बुॾंदी न बटे ओता खाईंदी त निकरी ईंदी, उन में एतिरो पाणी आई कोने जो बुॾी सगी। अम्मा तू भोग पई समझी, पर मां तो के हिक ॾींहुं करे ॾेखारींदी मां। अम्मा तू माणे खे छॾ, मुंहिंजे हूंदे तू कोई भी दुख न ॾिसंदी। पोइ अब्बा वाइदो कर त शेर सां मुंहिंजो ही निकाह थींदो। हाँ हाँ मिली वेंदई शेर। आई अञा हाजू जीअरी वेठी आहे, हां एडी की में हिम्मत ही काने जो या गहणे वारी थी उन सां पाण पी। न न अञा हाजू जीअरी वेठी आहे, इहो शेर ॾिसजा तोखे ही मिलंदो आ। अम्मा हाणे राज़ी आई न? पर अब्बा सुभाणे अम्मा वरी फिरी वेंदी। हाजू के सां घणी हुज करे कान, हाजू जेका गाल कंदी आन ओ समझ पत्थर ते लीक। हाणे माच करे वेही मानी खा, इते वरी फिरी न वञा, ख़बर ही कान थी पवे। हा गेबी खान शिकारत है मेंगल खान। भला इहो ॿुधाए दिलावर खान अञा तैयार नाहे थियो छा? चाचा जानी तैयार होयो, बस निकरण ते हूंदो। छो गेबी खान तव्हां शिकार ते नथा हलो छा? मेंगल खान तव्हां वेंदो तितरन जे शिकार ते, ऐं मां वेंदुसि हरणीअ जे शिकार ते। पोइ इहो पंहिंजो जोड़ किथे थो ठहे? बस गेबी खान, रुगो दिलावर खान तैयार थे त असां निकरूं था पंहिंजे शिकार लाइ, ऐं तूं वञी हरणनि जे पोयां बाहि बार।
बाहे बरंदी मेगल खान, बाहे जरूर बरंदी। तवा बेफिक्र थी वनी शिकार करे अचो, किथे सिज न लही वने। अलावा वाह तू छा बारींदे गेबी, वाह तमा एड़ी बारींदुस जेकॾहिं उन बाह में तुंहिंजो पूरो खानदान साड़े खाक न कयुम त मुंहिंजो नालो बि मेंगल खान नाहे। मुंहिंजो नालो बि मेंगल खान नाहे। हाणे का समझ में ॻाल्हि आई त मेगल खान वारा असांजी पचर छॾींदा? अलाह ईमान ॾींदुसि, अलाह कंदो त ईमान अची वेंदो। ॿुधाए सभिनी खे आयो आहियां, पर जेकॾहिं अञा बि न मुड़िया त पोइ पंहिंजो कंध कपाए छॾींदासीं, पर झुकाईंदा कोन थी। सलाम अलैकुम ठेकेदार साहब। वालेकुम सलाम। बेशेर बे ठेकेदार साहब रछ लगाए आया हूं। मेंगल खान जा माण्हू तू ते कोन आया? असांखे त अहिड़ो को नओं माण्हू न नज़र। वरियाम ओ वरियाम, समझाए पंहिंजी साइण खे हाजू सां हुज करण शुरू करे ॾिनी अथसि। छो माया जो केर तोसां हुज कंदो? जेको तोसां हुज करे उन जी बि गिची में हथ, जेको न हुज करे उन जी बि गिची में हथ। पहिरियां इन खां पुछ त इन खे कयो छा आहे? मां तंदूर वांगुरु पची पहुती आहे। हाँ अन्या पुछींदी त मूं छा कयो आहे? वरियाम असांजो वॾड़ो आहे, वॾड़ो। पर जेकॾहिं मूंसां नाइंसाफ़ी थी न, असीं कोन चुप कंदासीं। हा पहिरियां इहो ॿुधाए त तोसां नाइंसाफ़ी कहिड़ी थी आहे? सूमर ऐं भागुल वारा रोज़ असां वटि रिश्ते लाइ ईंदा हुआ, पर तो वारी हिन वॾड़ी भागुल जा कन भरिया त इते रिश्तो न कर न कर। नेठ उन्हनि वञी ॾहणे जी दी मोमल सां रिश्तो कयो आहे। चाची जॾहिं तो जवाब ॾिनो। बस बस तू हाजू सां घणी हुज न कर, अञा तू ॿार आ, कुछ समझी न तो। हा ठेकेदार साहब मां हलां थो, जेकॾहिं हिते वेठुसि न चाची मुंहिंजो मुंहुं ई रड़े वेंदी। हाणे तू ई ॿुधा माया जो त छा कयूं? छा वरी छा थींदो? शेर जी शादी थींदी न त मुंहिंजी राणी सां थींदी बस। हाणे वक्त गुज़री वियो आहे, असां गहणे खे ज़ुबान ॾिनी आहे। सुभाणे ॿिए ॾींहुं शेर ऐं मूमल जो मंगणो आहे। मंगणो? मंगणो अञा थियो त नाहे। साइण जेकॾहिं हाजू राणी जो संग ॾे थी त पोइ न वरियाम न, जे असां गहणे खे जवाब ॾिनोसीं न त क़ुरान खणी दर ते अची वेही रहंदो। तू इनकार करण या न करण वारी केर थींदी आ? शेर जा वारिस सुमारी भागुल वेठा आहिनि, ॾिस जाए वेठी। अॼु जो अॼु शेर जो रिश्तो राणी सां मां पको कराए ऐं उन खां पोइ तुंहिंजे दर ते अची ताकी न मूं भगी आहिनि, मुंहिंजो नालो बि हाजिल न कजे। हा साइण इहा हाजू को न को मसलो ज़रूर खड़ो कंदी। जॾहिं मां ऐं भागुल वेंदासीं त नखरो कंदी हुई। हाणे शेर ऐं मूमल जो रिश्तो थियो आहे त हुन जा पेर तपिया आहिनि। तूं माठ करे वे, ॾिसां त मूमल ऐं शेर जी शादी या कीअं थी रोके। बहादुर जी सरकार। दोदा खान गुलाम के साण करे शिकार लाइ निकतो आहे। इहा खबर आहे सरकार, पर तो के शायद खबर ना है। दोदा खान शिकार जे बहाने हशीमत हवेली जी उसूलन जा सब लीका लताड़े अॻिते वधंदो पियो वञे। मौके दोदा खान जे लाइ कुछ अहिड़ा सबूत घुर्जनि जिन जे आधार ते मां इहो साबित करे सघां त दोदा खान हशीमत हवेली जी पग जो वारस कॾहिं नथो बणिजी सघे। ऐं उहे इल्ज़ाम हणी दोदा खान के हिन सत राज्य मां हमेशा हमेशा जे लाइ बेदखल करे छॾियां। बेदखल। पर सरकार दोदा खान अहिड़ा कदम कोन खणंदो। दोदा खान पंहिंजो तर छॾे दिलावर खान ऐं गेबी खान जे तर में वञी जंहिं शौर्य जे मथां
बाज़ जियां लामारा दे थो छा ये सबूत दौदा खान खिलाफ घटि आहिनि? जी सरकार। तॾहिं त चवां थो दौदा खान मथां हर वक़्तु नज़र रखो त जीअं मां पंहिंजे अख जे कंडे खे हमेशा हमेशा जे लाइ कढी फिटो कयां ऐं पंहिंजी हयातीअ में पंहिंजे पुटु विलायत खान जे पग जो ऐलान करे छॾियां। जी सरकार। पोइ वञी दौदा खान जे मथां उकाब जी नज़र रखो। मूंखे दौदा खान जे खिलाफ पक्का सबूत घुरिजनि, पक्का। इहा दिमाग मां हवा कढी छॾियो को भागुलई सूमर जे घर तव्हां मिटी कंदो। माई आजो ॻाल्हाईंदी कर कुछ सोची समझी। हाँ जी सा घणी हुज न कंदो कर। आ सब समझा थी तू गाल तो बुध। शेर जो रिश्तो पहिरी मुझी रानी लाए आयो या तोरी कारी कुम लाए? चाची गालहण जी फजीलत धार। बल्ले बल्ले वडी आया हाजू के गालहण से कारण वारी कारी कुम्मी के जाए जी। तो सा दी हाजत ना है माई हां दायणा। हाँ कच्चू तू दिस जा आ अजे भागुल वारन वट वञा ते उनन के रोके थी अचा तो तू पंजी ने कारी कुम जो संग न किथे बे हंद वञी कज। दिस माई ए हले माई तुझे सूरन खा मरी वई आ चवा थी मुके माई बाई न चंदो कर। हां हाजू सगणी हुज न कंदो कर। वदी मुजी भेण मुजी मामी मुजी नानी मुजी मासी मुजी दादी आखिर तो साके मथे में सूर विधो छो आ तोके सम तकलीफ केड़ी आ? सदा आऊं तोके इज्जत सा समझाया थी तो शेर जो रिश्तो पहिरी मुंजी रानी लाए आयो या तोरी ने कारी कुम लाए? रानी लाए ओए तोके केड़े कारे नाग खाधो जो हुच करे वनी उनन जे घर ते बैठो? हां माई हां असा खबर बुधी से त तू रानी जो संग जण का इनकार कयो तो छा पुछो उने के छड तो मुखा ये पुछो तो रानी जो रिश्तो तू ते कंदी या न? हां तो पुछा कई छो पुछो तो खो छा जे लाए पुछो तो खो तो थींदी केरा? हाँ तो हाने आओ दिसा तो तोरी हकारी कुम किया थी वनवाव में वे? हां जे मु तुझे घर के तीली न दिनी न तो मुझे नालो भी हाजू ना है। दिसा तो केर तो हाजू सा हुज करे हाजू न कैसा हुज रे न की जी हुज ही सहे थी हाने तुझी खबर पौंदी आ। बाबा हानी छा थींदो? ओ मां तू परेशान न थी का बारानी गाला छा मां रात ही आदि भागुल ए सूमर सा वनी मिला थो सुभाणे साईं तुझो रिश्तो तय करे इने हाजू जो मथे जो सूर तलायूं था। सच बाबा? हाँ कुरान गुलाम जी गुशामाई आका। मां सोचा थो त अधे बिजार खान खां पोइ सतरा जी सरदारी जी पग ऐं खानदानी पग अगे पो नंढड़े विलायत खान जे मथां अचणी आ। सतरा जी सरदारी जी पग जे अचण खां अग ऐं खानदानी पग खां अचण खां अग मुंहिंजी दिली ख्वाहिश आ त मां पंहिंजे भाइटे विलायत खान खे पढ़ाए लिखाए हिकु मुकम्मिल इंसान कयां। अञा बि मुंहिंजे मथे में दिलो दिमाग़ में कई सुवाल उभरनि था ऐं दिली ख्वाहिश बि आहे पैसो बि आहे उनखे लंडन मोकिलिया अमेरिका मोकिलिया उतो तालीम हासिल करे मोटे तो पग हुनजे मथे ते रखा जीअं हिते फैसला करे भरपूर अंदाज में फैसला करे। यह मुझी दिली ख्वाहिश आ। जो त अणपढ़ियल हूंदो आहे। इल्म इंसान जी 3 अख हूंदी आहे। इन करे तालीम ज़रूरी आहे। पर जेकॾहिं हिकु सरदार ॿाहिरियों लिखी पढ़ी अचे थो वाह वाह उन खां वधीक को ॿियो सरदार ई न हूंदो।
गुलाम जी गुशाम आई आका ॿाहिरनि जा आवाज़ ॿुधी पियो जी बाबा कंहिंखे इहा जुरत थी आहे जो असांजे शिकार गाह में अची शिकार करे ऐं फायर करे कहिड़ो अहिड़ो माई जो लाल पैदा थियो आहे जेके खुटीअ खयो आहे ऐं असांजे शिकार गाह ते आयो आहे हिनमल जो हिनमल फटाफट वञी तूं ॾिस त केरु आहे वारो कर खबरदार तव्हांजी इहा मजाल जो आका जे तर में अची शिकार पिया कयो वाह वाह दोदे खान जा गुलाम वाह बुध बानीअ जो बार थी करे सरदार मेंगल खान जे मथा बंदूक ताणी वई मूंखे मजबूर न कयो वापस हलिया वञो वापस गुलाम थी करे सरदार मेंगल खान के धमकी इहा तो के जुरत कीअं थी गुलाम भी ॾाढी देर कई अल्लाह खैर करे फायर भी थियन पिया मुसलसल केर थी सके थो जंहिं एॾी वॾी जुरत कई आहे अहिड़ो माई जो लाल पैदा थियो आहे जंहिं असांजे शिकार गाह में अची शिकार करण शुरू कया आहिनि सरकार हाणे छा थींदो छा वरी छा थींदो इएं समझ दोदा खान जे तरफां वेचारो गुलाम मरियो हेॾो दिलावर खान मरियो पर मेंगल खान जो तो को भी नुकसान कोन थियो अचो पर मेंगल खान जे तरफां नुकसान छो न थियो मेंगल जे तरफां भी नुकसान थींदो जरूर थींदो ये छा सरकार दिलदार होड़ा गुलाम मरियो होड़ा दिलावर खान मरियो ऐं मेंगल खान जे तरफां तू जख्मी थी पई जॾहिं भी गाल जुर्गे में आई त असां भी आजाद दिलावर खान जे खून में दो दो टंग बोई टंगबो टंगबोई टंगबो टंगबोई भजंदो छो थो वञे
का गाल आहे जरूर बहादुरी हरू भरू भगो न आहे न में भी का गाल आहे खैर बहादुर खे त पोइ भी ॾिसी वठबो ये गुलाम वारा किथे अचो मूंसां सलाम आ तोखे गुलाम तो पंहिंजी नमक हलाली वफादारी पूरी कई वाकई गुलाम बणजी ॾेखारी ऐं पंहिंजी वफा पूरी कई पंहिंजी जान जी परवाह के बगैर जान जो नजरानो ॾेई छॾी ऐं शहीद थी वई पर हशमत घराणे जे खिलाफ थींदड़ साज़िश जो मुकाबलो कई उन्हनि जे अॻियां गोॾा न खोड़िया थई सलाम आ तोखे गुलाम सलाम आ तुंहिंजी नमक हलाली खे खैर केॾां वेंदो इहो साज़िशी टोलो जेको भॼी वञण में कामयाब थियो आहे बाक़ी रहियो इहो बहादुर बहादुर छो भॻो किथे इहो बि उन टोले सां शामिल त न हो जे बहादुर उन टोले सां शामिल हुजे हा तो उन जे हथ में भी हथियार हुजे हा खैर बहादुर खे त पोइ ॾिसंदुसि पहिरियों इन साज़िश खे ॾिसणो आहे त ये साज़िशी हथ कहिड़ा आहिनि अदी भागुल हाजू न केसां हुज करे ना कंहिंजी हुज सहे वरी बाऊ हुज करे तो ना आई असां हाँ जेकॾहिं आई आ त हाणे कम जी ॻाल्हि कर ऐं पंहिंजे छोरे जो इन गहणे जी धी सां संग कयो अथव वड़ी वाह अदी तू ॻाल्हि ॿुध हाणे असांजी मर्ज़ी आहे हिन में तुंहिंजो कुझु बि न वञे हाणे खणी कारे चोर जे घरां परणायूं तुंहिंजो हिन में छा तो मूंखे ईअं चयो न त तुंहिंजो शेर कुंवारो वेंदो कोन मिलंदसि का छोकिरी हाणे जेकॾहिं असां हुनजी मंगणी कराइण वारा आहियूं त तोखे छो जी मथे में सूर पियो आहे खबर आ तो वारो छोरो रहिजी कोन वेंदो रिश्ता खोड़ पर कुछ सोचो तो सही माई हाजू सोची ऐं समझी सलाह सवाब खां पोइ फ़ैसिलो कयो आहे छो थी परा घर पिटाईंदी वते हे ॾिस तोखे मां हथ थो ॿधां हे मुंहिंजी टोपी मेड़ थी मुंहिंजी धीउ जो घर न पिटाए ॿियो को घर वञी ताड़ खुदा जी मार पवंदई अदा असां तोसां ज़बान कई आहे हाणे फिरंदासीं कोन पर मां त बस हाणे बस अञा एतिरो वॾो न थियो आहीं तूं पंहिंजा फ़ैसिला पाण करी हाजू तो त चयो मुंहिंजी राणीअ लाइ शहज़ादो ईंदो पोइ हाणे छो असांजे दर ते आई आहे हाजू सां हुज थी वेचारी करे हाजू न केसां हुज करे न से ऐं मुंहिंजी राणी लाइ रिश्ता खोड़ मुंहिंजी राणी रहिजी कान वेंदी ॾिस जाए वेठी को न को शहज़ादो ईंदो मुंहिंजी राणी खे वठी वेंदो हाँ अल्लाह बचाए तव्हां जहिड़े घर खां अजी भागुल तकड़ मूंखे बि न आहे त हफ़्ते अंदर ई तव्हां शादी करे वञो पर घटि में घटि पोती ज़रूरु विझी वञो अदी जीअं मूंखे पक थिए ऐं मार पैसे इन हाजू जी बि खुट लहे अदा सुभाणे को ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं असां मंगणो करे वेंदासीं अदी पक सम्झानी हा अदा का ॿारणी ॻाल्हि कंदासीं छा ठीकु आहे अदा अलाह भलाई कंदो ॻाल्हि ॿुधी छा बाबा मां जेकॾहिं शादी कंदुसि त राणीअ सां कंदुसि राणी लाइ असां केतिरा पंध कया पर हाणे त चाची हाजू पाण हली आई आहे न अबा शेर जेकॾहिं तुंहिंजी राणीअ सां शादी थी न इहा माई हाजू आहे न रत जा ॻोड़ा वारींदई थोरी थोरी ॻाल्हि ते धीअ खे रुसाए वञी घर विहारे छॾींदई अबा गाणो ग़रीब आहे उनजी छोकिरी बि ग़रीब आहे गाणो असांजो दुख सुख में साथ न छॾींदो तूं हिन ज़िद तां लही वञ जेको लिखे जो लेख हुकुम साईं हुकुम लाजो बेबी खाना हुकुम लाज हमीद खाना जेका रब जी रज़ा
दोदा खान पंहिंजे पीउ जे खून जो बदिलो करे वियो, पर इहो खून जो बदिलो न चइबो, कुत्ते वारो चक चइबो। हशमत घराणे जो उसूल आहे, खून जो बदिलो खून। तोणे जो हशमत खान हितां जे अमन ख़ातिर पंहिंजो खून बख़्श करे वियो, पोइ बि दोदा खान पंहिंजे बदिले जी बाहि विसाए न सघियो ऐं पंहिंजो इंतकाम पूरो कई। मैंगल खान पाकी 2 ॾींहं तॾे जा गुज़रण ॾे। मूंखे चाचा साईं जे खून जे बदिले में दोदा खान जो लाश घुर्जे, लाश। पलांद कंदासीं गेबी खान, पलांद कंदासीं, पर मुंहिंजी मञो त पहिरियां जुर्गो कोठायो। जेकॾहिं जुर्गे में बिजार खान दोदा खान जो सिर नथो ॾे त पोइ गॾिजी दोदा खान जो धड़ सिर खां धार कंदासीं। ॻाल्हियुनि में दोदा खान असांजे अॻियां कॾहिं बि कोन झुकंदो। दोदा खान ॻाल्हियुनि में असांजे अॻियां कोन झुकंदो, मां मञां थो, पर कुझु तूं बि अकुल खां कमु वठ, छो त सभ खां पहिरियां असांखे दोदा खान जी ताक़त ख़तम करणी आहे। उहो वरी कीअं मैंगल खान? हिन वक़्तु सतराजीअ जो चङो मुड़ुसु बजार खान आहे, ऐं जेकॾहिं असां दोदा खान खे बजार खान जे अॻियां ॾोही ठहरायो ऐं दोदा खान बजार खान जो हुकुम न मञियो त पोइ ॿिन्ही भाइरनि जी ताक़त अलॻि थी अधो अधु थी पवंदी। पोइ दोदा खान खे ख़तम करणु को बि मसइलो न आहे। तव्हां सिर्फ़ सब्र कयो, बाक़ी सभु कम मूं ते छॾे ॾियो। जेको तव्हां चाहियो पिया दोदा खान, उहो करे ॾेखारियो। भाउ बिजार खान, हवा में उॾंदड़ ॻाल्हियूं ॿुधी तव्हां एॾा परेशान थी वेंदव त पोइ तव्हां इंसाफ़ न करे सघंदव। ऐं हा, कॾहिं बि जिरगे ते अमल न कराए सघंदव। मां छा करे सघां थो, छा नथो करे सघां, इहो त वक़्तु ॿुधाईंदो दोदा खान। बाक़ी जेको न तूं इहो मनसूबड़ो ठाहियो आहे मुंहिंजी पग लहराइण जो। हा बिजार खान, इहा पग तो मथां न, ईअं सम्झ त हशमत घराणे जे खानदान जे मथे ते आहे। हशमत खानदान जे घराणे जे मथे ते आहे, न कि बिजार खान जे मथे ते आहे। दोदा खान त पंहिंजो सिर ॾेई सघे थो इन पग जी ख़ातिर, पोइ तव्हां कीअं सम्झो ऐं कीअं अंदाज़ो लॻायो त ही दोदा खान इन पग जी ख़ातिर साज़िश कंदो? हाँ, इन पग जी ख़ातिर साज़िश कंदो? न भाउ बिजार खान, न। दोदा खान, मुंहिंजे ई तरह में ऐं मुंहिंजी हद में तव्हां दिलावर खान जो क़त्ल कयो। जेको माण्हू हितां जे उसूलनि जी ख़ातिर पंहिंजा कसम खणंदो आहे ऐं हितां जी अमन खे बरक़रार रखण जे लाइ पंहिंजे सिर ॾियण जी दावा रखंदो आहे, पोइ बि उन्हे खां क़त्ल थी वियो। बिजार खान भाउ बिजार खान, भाउ बिजार खान, तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार न आहे न तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार? त पोइ ठीकु आहे, मां पाण शाहिद पेश कंदुसि। मां पाण यानी कि दोदा खान जिरगे में शाहिद पेश कंदो। जॾहिं जिरगे में शाहिद ईंदो तव्हां सभु परेशान थी वेंदो। फिलहाल मां कंहिंखे बि न ॿुधाईंदुसि त उहो शाहिद केरु आहे, किथां जो आहे। जॾहिं अदा दोदा
गवाह पेश करे तो उहे गवाही भी ॾियनि था पोइ अदा दोदा मथो तव्हां शक छो था कयो? मरियम तूं सम्झण जी कोशिशि कर। मेंगल खान वारा इहो ई सम्झंदा त हिननि हथ टुकिया शायदि पेश कया आहिनि। हाँ बिजार खान, तूं हशमत घराणे जी पग जो वारिस आहीं, वारिस। तूं हशमत घराणे जे उसूलनि जो कसम खणी चुको आहीं, कसम। दोदा खान, जेकॾहिं शायदि गवाह जुर्गे में न पेश करे सघियासीं त वरी इल्ज़ाम असांजे मथां ईंदो। भा बिजार खान, मुझे सिर बचाइण ख़ातिर केर अचे या न अचे, केर शाहिदी ॾे या न ॾे, इन्हनि ॻाल्हियुनि खे पोइ ॾिसंदासीं, पोइ। ऐं तव्हां मथां फर्ज़ थिए थो त तव्हां हिन वक़्तु वञी दिलावर खान जे दॾे ते 4 कुल पढ़ी अचो, बहितर थी। बाबा कहिड़ियूं पयूं ॻाल्हियूं हलन? पुट कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं? लॻे थो त हाणे हिन तरह मां अमर वियो मोकिलाए बा। बाबा पोइ छो तव्हां सां लॾे हलूं? हा मुंहिंजी अम्मा, मां पाण इहो सोचां पियो, हाणे असां हिते महफ़ूज़ न आहियूं रहिया। कुझु बि थी पए बा, पर पंहिंजा कख कोन छॾींदासीं। अदा हिन कखनि में ॾुख ऐं सूर वाहिरो करे वेही रहिया आहिनि। हिन आंगण तां कॾहिं बि ख़ुशियुनि जी उमेद न रखिजो। हा पुट दरिया, मुंहिंजी धीअ सही थी चवे, जिते दर्द ई दर्द हुजनि न बा, उहो देश छॾे हलजे। बाबा जिते बि हलंदासीं इन्हनि ॾुखनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। जेके क़िस्मत में लिखजी आया आहिनि उहे समुंड पार बे ॾुख कोन छॾींदा। अदा जेकॾहिं बाहि भरी न बेकफन थी दफ़न थी वेंदासीं, जेकॾहिं कंहिं वसू में हुयासीं तो ते गुस्ल ऐं कफन जी त उमेद हूंदी। दरिया पुट, अबा कुझु सोच बाबा। अबा हितां निकिरूं त आख़िर काॾे निकिरूं? दोदा खान जी ॻोठ। ना दी ना, कॾहिं बि न। दोदा खान जे करे असां मथां हिकु चकर अॻु बि बदनामी जो दाग लॻी चुको आहे। बदनामी जो दाग त गेबी खान आहियो, दोदे खान त उनखे धोइण जी कोशिशि कई न बा। अदा जॾहिं सभु चवनि था त तूं चवण छो नथो वठी? अबा कुझु ॾींहं सबिर कयूं था, ॾिसूं था त गैबी खान कहिड़ो कदम खणे थो, पोइ भला हितां निकिरण में कहिड़ी देरि थींदी। पोइ छा सोचियो थी ठेकेदार साहब? तॾहिं ते हलणो पवंदो। चओ त खुदू ऐं गाणे वारनि खे सॾे वेठा। हो तव्हां वटि एतिरा कोन ॾींदा, तव्हां बि 2-3 ॼणा थी वञो। पूरे ॻोठ खे वठी वञण जो त लाचार न आहे। हा ठेकेदार, हुजनि हा सॼण त सभु हलूं हा। ठेकेदार तव्हां अकेला ई वञी 4 कुल पढ़ी अचो। ठीकु आहे शेर, मां वञा थो। मां कोशिशि कंदुसि त राति ताईं मोटी अचां। जेकॾहिं न मोटी सघां त थोरो ख्यालु कजो। असां वटि कहिड़ा ढोर ढगानी जो काहे वेंदा? ॻाल्हि ढोर ढगनि जी न आहे। हीउ जेको हादसो थियो आहे उनखे मेंगल खान हवा ॾियण लाइ असांजा कखां घर साड़े उन वाक़े जो रुख मोड़े सघे थो। ठेकेदार जेकॾहिं ईअं थियो न त असां उन्हनि खे कीअं मुंहुं ॾेई सघंदासीं? पोइ त असांजे कखावनि घरनि खे कोई न बचाए सघंदो। असांजी मदद लाइ केरु बि कोन ईंदो, असांखे पंहिंजी मदद पाण करणी पवंदी। ठेकेदार उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ मां खुदू गाणो विढ़ण जहिड़ा आहियूं। जेकॾहिं आया न मां उन्हनि खे पाण ई मुंहुं ॾींदुसि। पुट तूं अकेलो धड़ दुश्मननि खे कीअं मुंहुं ॾेई सघंदे? अलाह ख़ैर कंदो। मां सिर्फ़ु हेॾां थी अचां, मोटी अची पतन तां पंहिंजे भाउ खे घुराए वठंदुसि। ठेकेदार इहो खखर एॾे चङो आहे, जेकॾहिं हिते आयो न त असांखे वेहण न ॾींदो, चवंदो त राति ॾींहुं रछ लॻायूं दरिया में वेठा हुजो। ठेकेदार साहब जेकॾहिं तव्हां पंहिंजे भाउ सतार खे हिते घुरायो त पोइ पतन जी सार केरु लहंदो? हू बि ठीको ख़तमु थियण वारो आहे। मुद्दे में सिर्फ़ु 3 महीना रहिया आहिनि अची। मच्छी बि कोन थी मरे, हरू भरू माण्हू ऐं ॿेड़ियूं सिड़ाई वेठा आहियूं हुते। हिते हूंदो त ॾुख सुख में ॿांह ॿेली थींदो। सुभाणे कयांसि थो नियापो त पंहिंजे हमराहनि सां गॾु ॿेड़ियूं गाए हिते निकिरे अची। पंहिंजनि खां वधीक पैसो न आहे।
गेवी खान जेका रब ही रज़ा अमीन खान जेका रब ही रज़ा बाबा न बाजार खान न ही रब जी रज़ा नाहे तोता खान जो ॾाढ आहे असां मथां तोता खान जो ॾाढ बाजार खान 2 ॾींहनि खां पोइ तॾो ख़त्म थींदो असां चाहियूं था त 3 ॾींहनि जे अंदरि जुर्गो थियणु घुर्जे जुर्गो बि थींदो ऐं तव्हां सां इंसाफ़ बि थींदो पर कुझु ॾींहं तव्हांखे सब्र करणो पवंदो कुझु ॾींहं सब्र कर जीअं तोता खान पंहिंजा सबूत मिटाए सघे न बाजार खान न जुर्गो थियणु घुर्जे शायदि तव्हां खां हशमत घराणे जा उसूल विसरी विया हूंदा पर असांखे सभु यादि आहिनि कंहिं बि वाक़े थियण खां पोइ 5 ॾींहनि जे अंदरि जुर्गो थियणु घुर्जे 3 ॾींहं तॾे जा सुभाणे ख़त्म थींदा बाक़ी रहंदा 2 ॾींहं जेकॾहिं उन्हनि 2 ॾींहनि में जुर्गो न थियो त पोइ असांजे तरफ़ खां जंग जो ऐलान समझिजो बाजार खान जंग जो ऐलान ऐं इन जंग में गेबी खान सां गॾु मां बि हूंदुसि ही मेंगल खान बि हूंदो मेंगल खान अॼु ॾींहं ताईं असां हशमत घराणे जे नगारनि जो आवाज़ ॿुधंदा आया आहियूं 2 ॾींहनि अंदरि जुर्गो न थियो त पोइ बाजार खान पंहिंजा कन खुलियल रखिजो ऐं असांजे नगारनि जो आवाज़ ॿुधी वठिजो सुभाणे इहा मयार न मिले त मेंगल खान ऐं गैबी खान ओचितो हमलो करे वेठा गैबी खान मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो न बाजार खान न हाणे ॻाल्हियूं जुर्गे में ई थींदियूं 2 ॾींहनि अंदरि जुर्गो या जंग पर इहो ज़हन में रखजांइ बाजार खान जेसि ताईं असां 2 धुरियुनि मां कंहिं बि हिक जो पूरो खानदान ख़त्म नथो थिए तेसि ताईं का बि ॻाल्हि न थींदी तव्हां हाणे भली वञी सघो था है रे हाजू है पंहिंजे वारनि मथां लत रखी ॾो वरी अॾी साइण जो त सॼो कमु उन्हे फिटायो आहे हाणे ठाहियो कुतू कोचरा घणो न ॻाल्हाए रुगो थो विपली घणी हाजू सां हुजे न कंदो कर पर समझी नथो कम अञा न आहे फिटो अम्मा सुभाणे शेर ऐं मूमल जो मंगणो आहे मंगणो ई थींदो न केड़ो हाणे निकाह थो पवे जो सिर जी अची लगी थई अम्मा जेकॾहिं मंगणो बि थियो न त मां सुभाणे सिंधुअ में वञी करे ट्रपो ॾींदीमांइ पो वञी मर वेठी छो आई रुगो वेठी असांखे तंग करी अम्मा तू इहो भोग थी समझे पर मां तोखे इहो करे ॾेखारींदीमांइ त पोइ वञी मर न वेठी छो आई बाक़ी हाजू सां हुच करे वेचारी ॿुधाए थी तव्हां वञी टिपो ॾींदुसि मारंदुसि ऐं मरण कोई एॾो सवलो न आहे सहूलियत वञी मर कंहिं झलियो अथई अम्मा सुभाणे तू ॾिसजांइ हा ॾिसजांइ सिंधुअ जे किनारे ते तोखे मुंहिंजो लाश मिलंदो लाश अम्मा राणी तूं हाजूअ जे करे एॾो कदम न खणजांइ मां जो वेठो आहियां अबा तू वेठो आई न वेठो ई हूंदे अम्मा जे अॻियां तुंहिंजी हिक बि न हलंदी हाणे माणे जी हिते हिक बि न हलंदी बस हाणे बस खुद खोचरा खबर जेको साईं तू वॾो शींहुं आहे हाय हाय हाजू जी न हलंदी बाक़ी हिन वेचारे जी हलंदी ॻाल्हाए त तो अबा हाणे ॿुधी अम्मा हाजूअ जो सिर्फ़ इहो वात आहे फैसले करण वारो त मां वेठो आहियां न छोरी छोरी जॾहिं मूं तोखे चयो न त तुंहिंजी शादी थींदी त शेर सां थींदी हाँ हाजू जेको चयो पत्थर ते लीक हाणे माठ करे वे सॼो ॾींहुं निमकण लॻो पियो अथसि हाँ मूं त एतबार कोन अथई छा
शेर ही तूं कंहिंजी क़िस्मत जूं लकीरूं ठाहे रहियो आहीं। पंहिंजे क़िस्मत जूं लकीरूं थो ठाहियां। छा तुंहिंजी क़िस्मत मूंखां अलॻि आहे जो तूं पंहिंजूं लकीरूं कढीं थो? राणी पहिरियों ई मूं तोखे चयो हो, पर तो मथां एतबार न कयो। एतबार हुयो एतबार, पर मूं मज़ाक कयो। पर हाणे ॻाल्हि मज़ाक खां अॻिते निकिरी चुकी आहे। सुभाणे मुंहिंजो मूमल सां मंगणो आहे। ॾिस राणी, ॾिस हिननि लकीरुनि में किथे बि तूं नज़र नथी अची। ॾिस शेर, अगरि तो मूंखे पाण खां अलॻि कयो न त तुंहिंजी हीअ राणी मरी वेंदी। अब्बा ऐं अम्मा जे फ़ैसिले खे टारे नथो सघां। बाक़ी तूं मूंखे ठुकराए छॾींदे? न राणी, मूं त तोखे चाहियो हो। क़िस्मत जे फ़ैसिले ऐं हिन हथ जे लकीरुनि खे केरु मिटाए नथो सघे। मिटाए छॾींदसि हिन लकीरुनि खे, मां मिटाए छॾींदसि। जेकॾहिं तूं मूंखे न मिले त हिन सिंधूअ जी लहरुनि में पाण खे लोढ़े करे मारे छॾींदसि, ऐं तोखे मुंहिंजो लाश बि हथ न ईंदो मुंहिंजो लाश। राणी 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 छा थियो अबा, छा थियो? पुट हाणे तुंहिंजी राणी न रही आहे। अबा शेर, सुभाणे तुंहिंजो मूमल सां मंगणो आहे। बाबा, मां त राणी खां सवाइ ज़िंदा रही सघां थो, पर राणी अबा केरु कंहिं लाइ न मरंदो, पर राणी मूंखां सवाइ ज़िंदा न रही सघंदी। पुट, तुंहिंजे राणीअ जे रिश्ते लाइ असां केॾी कोशिशि कई, पर इन हाजू असांखे रत जा ॻोढ़ारो वारिया। सुठो थियो जो असांखे हिकु ग़रीब छोकिरी मिली वई। अबा, जेको क़िस्मत में लिखो उहो ई मिलंदो। तूं माठ करे वे, अलाह चङाई कंदो। दौदा खान, जेकॾहिं जिरगो न कोठायो वियो त हिते वॾी खून रेज़ थींदी ऐं हितां जे अमन खे बरक़रार रखण लाइ कमु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। हा बिजार खान, जेकॾहिं हितां जे अमन ख़ातिर दौदा खान जो सिर हलियो वञे त फल हलियो वञे। मूंखे पंहिंजे सिर जी का बि परवाह न आहे, हिन इलाइक़े में अमन क़ाइम हुजे। तव्हां सिर्फ़ हिकिड़ो कमु कयो, जिरगो कोठायो। जिरगो समूरा सबूत तुझे खिलाफ है। हा बिजार खान, जेकॾहिं मां ॾोही ठारायो हुयसि त सज़ा खां कंध कोन कढराईंदुसि सज़ा खां। सभिनी जे साम्हूं मौत जी सज़ा ॾींदव न भाउ, तॾहिं